नाज़िर नवाबशाह समेत शहीद बेनज़ीराबाद जिले में कोरोना के हवाले से डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर यार अली जमाली मेहरा टीवी से ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई है। उन हवाले से पेश आहे मंज़ूर बुघियो जी रिपोर्ट। लहर है वह एक दफ़ो ॿीहर कर खयो है। हिन वक्त आउं ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे DHO ऑफिस में मौजूद आहियां ऐं DHO ऑफिस में जो डॉक्टर यार अली जमाली है डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर है पान असां सां गॾु आहिनि। इन सॼी सूरत हाल ते उन्हनि खां मालूमात वठंदासीं त ज़िले शहीद बेनज़ीराबाद में जेके उहे कहिड़ा क़दम खणी रहिया आहिनि, छो त सिंध हुकूमत या पाकिस्तान हुकूमत इहो डिसाइड करण वञी चुकी आहे त जेको तालीमी इदारा बंदि कया वञनि ऐं कारोबार जो जेको आहे उहो को लाइमल SOP सेट कया वञनि, उन्हनि जे लाइ के ऑर्डर कढिया वञनि। त डॉक्टर यार अली जमाली सां गुफ़्तगू कंदासीं त उहे इन कोरोना खां बचाव जे लाइ आम माण्हू खे कहिड़ी तजवीज़ था ॾियनि। साईं छा चवंदो आम माण्हू ख़ौफ़ज़दा आहे ऐं ख़ौफ़ में वरितल आहे, तव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो जंहिंसां ख़ौफ़ न पर हिन बीमारी जो या वबा जो जेको आहे उहो मुक़ाबिलो करे सघिजे। थैंक यू वेरी मच। पहिरियां मां तव्हां मेहरान TV जे दोस्तनि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। हे हिकिड़ो क़ौमी काज़ आहे जंहिंमें असां सभिनी खे गॾिजी, चाहे उहो हेल्थ जा प्रोफेशनल हुजनि, असां डॉक्टर हुजूं, रेवेन्यू जा हुजनि, साफ़ी दोस्त हुजनि, हिन सां असां एज़ ए क़ौम गॾिजी असांखे विहणो आहे। मां तव्हांजे तवसत सां पंहिंजे सिंध जे माण्हुनि खे इहा अपील कंदुसि त महिरबानी करे मास्क जो इस्तेमालु 100% करण जी कोशिशि कनि ऐं जेॾी महिल बि कंहिं ज़रूरी कम सां घर खां ॿाहिरि निकिरनि, वापसि अचनि, घर खां निकिरण महिल बि हथनि खे चङी तरह धोई ॿाहिरि निकिरनि, वरी वापसि अचनि, लाज़मी हथनि खे धोअनि ऐं डिस्ट्रिक्ट जेको पाण माण्हुनि खां कंहिं रश वारी जॻह ते न वञनि, कंहिं अहिड़ी जाइ ते न वञनि जिते जेको आहे सो को मजमूओ हुजे। हिन में ॾिसो अञा ताईं वैक्सीन सॼी दुनिया में इजाद कान थी सघी आहे। हिन में सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे एहतियात एहतियात एहतियात। शुरू में जेको इहा पहिरीं लहर आई त उन महिल आम माण्हू एॾो अवेयर कोन हो, आम माण्हू खे एॾी जेको आहे सो आगाही कोन हुई। उन्हनि घणनि माण्हुनि असांजे परसेंटेज इहो बि सम्झो इहो कोरोना अहिड़ी का शइ आहे ई कान। पर हाणे तव्हां मीडिया जे तौर सां असांजी टीम जी जेका महिनतूं आहिनि, जेका असां अवेयरनेस माण्हुनि खे ॾिनी आहे, हाणे मेजॉरिटी ऑफ माण्हू थोरो इन लाइ सीरियस थिया आहिनि। इहा शइ आहे सिंध हुकूमत असांजी जेके बि रिक्वायर्ड शयूं आहिनि, जीअं टेस्टिंग किट्स आहिनि, जेके असांजे पंहिंजो PPEs आहिनि या जेके बि असांखे रिक्वायर्ड शयूं आहिनि, उहे सभु टाइमली असांखे सप्लाइज़ मिलनि पियूं। टाइमली असांजी सैम्पलिंग थिए पई, सैम्पलिंग असांजी वञे पई, उनजी टेस्टिंग बि अचे पई ऐं ॿिया बि PMC हॉस्पिटल असांजी जीअं नवाबशाह में टीचिंग हॉस्पिटल आहे, उन में सॼो आइसोलेशन वार्ड सॼो कंप्लीट थियल आहे। उन में सॼी मशीनरी आहे, जेके रिक्वायर्ड पंहिंजा वेंटिलेटर वग़ैरह जेके सभु शयूं आहिनि उहे सभु अवेलेबल आहिनि। ऐं असां बि एज़ ए टीम, जीअं त हे हेल्थ जो ई हिकिड़ो सब्जेक्ट आहे, जेको इशू आहे, उनजे करे असां हेल्थ जी टीम इंशाअल्लाह तव्हांखे अॻे भेरे वांगुरु हिन दफ़े बि तव्हांखे मायूस कोन कंदासीं। डॉक्टर यार अली जमाली जेका तव्हां गुफ़्तगू ॿुधी, उनजो इहो चवणु आहे त कोरोना वायरस खां जेको बचाव जो वाहिद तरीक़ो इहो आहे त उहो एहतियात कजे ऐं हुकूमत सिंध ऐं सिहत खातो जेको आहे उहो हर मुमकिन कोशिशि करे रहियो आहे त माण्हुनि खे जेको आहे महफ़ूज़ कजे ऐं कोरोना वायरस खां बचाइजे। जी।